नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध पुलिस जी लेडीज़ कांस्टेबल तमा जामरो ड्यूटी सां गॾु इंसानियत जी ख़िदमत जो मिसाल क़ाइमु करे छॾियो। एहसास कफ़ालत प्रोग्राम जा पैसा वठण लाइ ईंदड़ पीरसन औरतनि ऐं माज़ूर औरतनि खे सहारो ॾेई एहसास कफ़ालत प्रोग्राम जा पैसा वठराए ॾियण में मदद करण लॻी केतिरनि ई माज़ूर ऐं पीरसन औरतनि खे पंहिंजी हंज में खणी सेंटरनि ताईं पहुचायो आहे। लेडीज़ कांस्टेबल समा जामरो जो पीरसन औरतनि ऐं माज़ूर औरतनि खे सहारो ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ राणीपुर जी समाजी हक़नि पारां लेडीज़ कांस्टेबल समा जामरो जी तमामु घणी साराह कई वई आहे। समाजी हक़नि ऐं सोशल मीडिया जी अॻुवाणियुनि जो चवणु आहे त लेडीज़ कांस्टेबल समा जामरो राणीपुर जी तारीख़ में मिसाल क़ाइमु कयो। अहिड़ियूं बहादुर ऐं इंसानियत जो दर्द रखंदड़ पुलिस खाते जो सरमायो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़